कहिड़ी ॻाल्हि आहे माजिदा? चुप छो आहे? अमा मूं सोचियो आहे त मामा गुलाब खां संग जी घुर कजे। हा पुट, मूं पाण इहो ई सोचियो आहे। हाणे राशिद बि वॾो थी वियो आहे। पर अमा हा हा चओ पुट, छा थो चवणु चाहीं? अमा मामो गुलाब जवाब त कोन ॾींदो। जवाबु छो ॾींदो पुट? भला असां खां वधीक को मिट अथसि छा? त पोइ हिन कम में देरि न थियणु घुरिजे अमा। अॼु ई मामा खां इरम जो संग राशिद लाइ घुरूं था। पुट, इरम या किरन असांजे लाइ ॿई संग सुठा आहिनि। जेको मामे ॾिनो जी बिस्मिल्ला। न अमा, किरन जो संग राशिद लाइ कोन वठंदासीं। हा मासी, माजिद सही पियो चए। किरन राशिद खां उमिरि में वॾी आहे। राशिद जो जोड़ इरम आहे मासी। अमीना, किरन ऐं राशिद में 2 ॾींहंनि जो फ़र्क़ु आहे। किरन एॾी राशिद खां वॾी कोन्हे का। पोइ बि वॾी आहे मासी। मामो आबिद ॾुख कंदो। अदो आबिद त रंज जहिड़ो माण्हू ई न आहे। जेकॾहिं तव्हांजी इहा सलाह आहे त अते गुलाब खां इरम जो संग त घुरूं, पर पहिरीं राशिद खां त पुछूं न त उनखे कहिड़ो रिश्तो क़बूल आहे। पर अमा राशिद असांजी ॻाल्हि जो इनकार न कंदो। मासी, मामो गुलाब हा करे त पोइ शादी में देरि न कंदासीं। अमीना, मूंखे अदे गुलाब में पूरी पक आहे त हू मूंखे न्याणी ॾियण खां इनकार कोन कंदो। त पोइ शादीअ जूं तयारी थी वञनि। पहिरीं रिश्ते जे लाइ था थिए, पोइ शादी जी तयारियुनि में कहिड़ी देरि थींदी? रिश्तो पको सम्झ पुट, भली तूं हितां रहो वठी हल। त पोइ तयारु थी वठो अमा, त गॾिजी हलूं था। हा हा, मां जल्दी तयारु थी वठां, पोइ हलूं था। पंहिंजे भाटीअ ते अञा फारूक खुबी नथो सहे, पोइ बि आबिद असांखे मेहर थो करे। कहिड़ी वजह सां, कहिड़ो ॾोह कयोसीं? असां सां ज़ुल्म कयईं, न हक़ कयईं, पोइ बि असां ॾोहियूं। हुसना, अबरार जे मौत जो घाव आबिद जे सीने में नासूर थी वियो आहे, पर पोइ बि किरन खे ॾोहारी कोन थो सम्झे, छो त किरन हिन जे भाउ जी धीउ आहे। असुल असां ते काड़ो वेठो आहे त किरन सां तव्हां सुठो कोन कयो। दुनिया त ईअं चवंदी नी हुसना त किरन सची आहे ऐं असां ॾोहारी आहियूं। पुट इशफाक, घड़ी खन असां सां बि त वेहो। असां मञूं था त असां खां ग़लती थी वई आहे। न बाबा, इन में मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।